सबन जे रिज़्क़ जो ठीक कोई मां रब ते आ सबन जे रिज़्क़ जो ज़िम्मेदारी मां अल्लाह ते आ वाह मुझा करीम रब अला अरबी बोली में लाज़िम जलाईंदो आ पोड़ा परेशान न थी दा पियो कंदो आ मां के पुट न ॾींदा आहिनि मां रब जो बीठो आऊं मां में उमेद रख जी जल अमां रड़ियूं कंदी आ पुट मूंखे न ॾींदा आहिनि एॾो ज़ालिम माण्हू बणिजी वियो आहे रिश्ते ई भुलिजी वियो आहे अम्मा जो तक़दुसी भुलिजी वियो अबे जो अदब इज़्ज़ती भुलिजी वियो ख़बरदार थी जाए अम्मा जे ख़िदमत को सवा राज़ी थियण को सवा पिणे जा पुट जन्नत न मिलंदई अबे जी राज़ी थियण को सवा हो नौजवान जन्नत को न मिलंदई आओ लख प्यादल हज कर लख कुरान पाक जा ख़त्म कढ आओ लख नमाज़ूं पढ़ जे अबो अम्मा तो को राज़ी नाहे जन्नत कीअं मिलंदई अबो तुझे लाइ दुनिया में जन्नत भी आ त जहन्नम भी आ ख़िदमत कंदे जन्नत मिलंदई अबे अम्मा के नाराज़ कंदे रे जहन्नम मिलंदई उम्र इबादत तू करे उम्र इबादत तू करे हू जागे सारी रात उम्र इबादत तू करे हू जागे सारी रात पोए बेही कायनात मट न आए माउजे सुभान अल्लाह बा चवण ईंदो आ हा बे कुराड़ो आ चिंबेसी कुराड़ो आ बस कर चंट्रा चोटी जा चंट्रा दुनिया दा जो है अखलाक ही आटा चवंदा हो न बस मां हथ जोड़ी आ या हथ जोड़ी जे अम्मा सां करे अबे सां करे रे बई जहान खटी वञे जे कुराड़ो अबो मुर्की पई जन्नत जा दर खुली वेंदई जे कुराड़ी अम्मा खुश थी करे मुर्की पई त बेली जन्नत जा दर खुली वेंदई चई से मौलवी मां छा कयां कुराड़ी जो मथो ही ख़राब आ कुराड़े जो मथो ख़राब आ तुझी किस्मत ख़राब आ कुराड़ो भी ख़राब ना है कुराड़ी भी खराब ना है तुझा बख्त खराब है तुझी किस्मत का खराब वक़ज़ा रब्बुका अल्लाह ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन ihsana रब सईदो फरमाए इबादत मुंहिंजो हक़ आ ख़िदमत बे अमान जो हक़ आ इबादत सां मांखे राज़ी कर ख़िदमत सां बे अमा खे राज़ी कर मूसा कलीमुल्लाह जहिड़ो जवान आ दुनिया वारो रब सही सां कचारियूं कंदो आ रब सही सां कलाम कंदो आ वकल्लमल्लाहु मूसा तकलीमा इहो रुतबो आ मूसा जो इहो दर्जो आ मूसा जो जलीलुल क़दर पैगंबर आ जलीलुल क़दर रसूल आ सूर आओ तूर सीना जबल ते चढ़ी करे रब सां कचारियूं कंदो आ दुनिया वारो हाणे जॾहिं वेंदो पियो आ रब सां कचारी करण रब सां ॻाल्हाइण
दुनिया वारो रब साईं दड़को ॾींदो आहे हकल कंदो आहे अर्शन वारो अल्लाह ओ मूसा कलीमुल्लाह मोहतात अंदाज में कदम खण ख़्याल सां अच रोई पियो अखियुनि में पाणी अची वियो मूसा छो रोईंदो आहे मूसा क्यों छो भरिजी आयूं थी चई सही ईअं कॾहिं न ॻाल्हायो हुई अॼु त दड़का पियो ॾींदो आहे सस्ती सां पियो ॻाल्हाईंदो आहे अॼु त हीअं पियो चवंदो आहे ईअं त कॾहिं न चयो हुई आओ रब साईं फरमाईंदो आहे सच थो चई अॻु में ईअं तोखे कोन चयो हो अॻु में तूं घरां निकिरंदे हुए माॾे ईंदे हुए मुंहिंजी मुहबत में ईंदे हुए तूं घरां पेर मस कढियो आहे तुंहिंजी जीजल जा हथ मथे खड़ी वेंदा जीजल साईं तोखे दुआ कंदी हुई रहमत जा हथड़ा खड़ी वेंदा अल्लाह मुंहिंजो मूसा ईंदो पियो थी अथी जलाली मुंहिंजो पुट अथी जज़्बाती अल्लाह मुंहिंजे बच्चे जो ख़्याल कजाए इन सां हिसाब न कजाए रब मुंहिंजे मूसा सां हिसाब न कजाए ओ मूसा तुंहिंजी अम्मा जी दुआ तुंहिंजो पारो ॾींदी हुई तुंहिंजे मथो छांव छपर बणिजी वेंदी हुई रहमत जा ककर बणिजी वेंदी आई मूसा अॼु त तुंहिंजी अम्मा लॾे वई आहे दुनिया छॾे वई आहे कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत कुल्लु मन अलैहा फ़ान वयबका वजहु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम ऐनमा तकूनु युदरिकुमुल मौत वलौ कुंतुम फी बुरूजिम मुशय्यदा रब साईं तो फरमाए दुनिया बेबका है सभिनि खे माॾे अचिणो आहे मूसा तुंहिंजी जीजल त फौत थी वई तुंहिंजे घर जी रौनकी हली वई घर जो सिंगारी हलियो हुई रहमत भरी अम्मा हली वई जेका जंहिंजी दुआ तुंहिंजो पारो ॾींदी हुई छांव छपर बणिजी वेंदी हुई उहा अम्मा काथे थी हाणे जी जल काॾो आणींदे मूसा ख़्याल सां गुम ख़बरदार थी करे गुम मूसा नबी खे जेको साहिब शरीयत आहे साहिब तौरात आहे पंहिंजे वक़्त जो जलील कदर रसूल आहे उनखे बि अम्मा जे दुआ जी ज़रूरत आहे हे थी ॾाढो मुड़ुस अॼु पैदा थियो आहे 16वीं सदी में हा हिन खे परवाह कोन्हे न अबे जी न अम्मा जी मर्द ख़बर पई वई हा अबे अम्मा जा नाफ़रमान जे तुंहिंजी क़बर बाह सां नांगन विछुन सां न भरियल हुजे त पोइ चइजांइ चंडा भेण हेॾो ॾाढो मुड़ुस आहे ॾाढो इन हीणनि सां कुराड़नि सां ॾाढा ई ॾेखारींदो आहे हया न थींदो थी कुराड़े जेको तुंहिंजो दड़के साण जहिड़ो ई कोन्हे शर्म न ईंदो थी ॿुॾंदो नाही ॻोठ में पाणी कोन्हे नाफ़रमान भेण अबा सही थो चवां नाराज़ त न थींदो अबा तिखा मिठा लफ़्ज़ मिड़े हूंदा हा नाराज़ न आहियो न पक हथ मथे कयो जेके नाराज़ वेठा हो इहा अम्मा आहे हा हा इहो अबो आहे अर्ज़ु पे कयुमि रज़ाक केरु आहे अल्लाह जी ज़ात
मूसा कलीमुल्लाह अर्ज़ कयो न, रब तुंहिंजी कुदरत ॾिसण थो चाहियां। कुदरत ॾिसंदे आओ साईं कहिड़ी? चयला पंहिंजे मखलूक खे खाराईंदो ताईं, पर कीअं खाराईंदो अॼु त ॾेखार। रब साईं फरमाईंदो आहे हथ में छा थी? चई साईं लठा। मूसा इहा लठ पत्थर खे हणी त ॾिस। अलाह ताईं मूसा नबी खे मौजूज़ो ॾिनो, लठ उछले त नाग बणिजी वञे, खणे त वरी लठ बणिजी वञे, पत्थर ते हणे त पाणी जा चश्मा जारी थी वञनि, दरिया ते हणे त 12 दरिया में रस्ता ठही वञनि, मूसा पार थी वञे, फिरौन बुॾी वञे। वइज़ फ़रक़ना बिकुमुल बहर फ़अनजयनाकुम वअग़रक़ना आल फ़िरऔन वअंतुम तंज़ुरून। मूसा नबी खे रब मौजूज़ो ॾिनो। रब साईं फरमाईंदो आहे इहा लठ पत्थर ते त हण। मूसा नबी हणंदो आहे, पत्थर भॼी पवंदो आहे, वरी अंदरों ॿियो पत्थर पियो आहे, उहो बि टुटंदो आहे, वरी साईं टियों पत्थर पियो आहे, उहो बि भॼंदो आहे। इन्ही 3 पत्थरनि जे अंदरि, 3 परदनि जे अंदरि आख़िरी जॾहिं पत्थर भॻो, जीतड़ो पियो आहे, आओ मुंहुं में साओ पतो अथसि या का ॿी शइ अथसि, खाईंदो पियो आहे, चूसींदो पियो आहे। मूसा नबी जी रड़ निकिरी वई, पत्थर न उनखे ॾार हुई, न रोशनदान, का शइ न हुई। अल्लाह कीअं पंहिंजी रहमत सां पंहिंजी मखलूक खे ॾींदो आहे, पंहिंजी मखलूक खे खाराईंदो आहे। साओ पतो काॾो आयुसि, ओ दुनिया वारो। मूसा नबी रोई पियो, अल्लाह तुंहिंजी कुदरत वॾी आहे। रब साईं तूं वाजो कादिर आहे, वाजो रज़ाक आहे, वाजो रिज़्क़ ॾींदो आहे, वाजो रिज़्क़ खाराईंदो आहे। चओ सुभान अल्लाह। पोइ वरी हाणे जीतड़ो ॻाल्हाए थो मूसा नबी सां। जीत इहे बि मौजज़ा हुया नबीअनि जा। जीतड़ो चवंदो आहे मूसा नबी तरस जाए, तकड़ न कजाए, मतां हलियो वञे, मुंहिंजो वाइज़ ॿुधियूं वञ। तूं बि माण्हुनि खे वाइज़ कंदो आहे। अॼु मां जीतड़ो वक़्त जे रसूल खे वाइज़ थो कयां, मुंहिंजो वाइज़ ॿुधियूं वञ। मूसा कलीमुल्लाह हैरान थी वियो, चई भला ॿुधाए वाइज़। चवंदो आहे सुब्हानल्लज़ी यरानी यरज़ुक़नी वला यंसानी। ये केरु थो चए? मूसा कलीम जी जीतड़ा चई मुंहिंजो अल्लाह पाक थी, मुंहिंजे अल्लाह सां कोई शरीक न थी, मुंहिंजो अल्लाह बेअब थी, मुंहिंजो अल्लाह पाक थी, मुंहिंजे अल्लाह सां कोई शरीक न थी, मुंहिंजो अल्लाह वहदहु ला शरीक आहे। केरु थो चए? जीत। अॼु दुनिया शिरक थी करे, दुनिया झुकी पई आहे। को साईं कबर जो सजदो पियो कंदो आहे, को झंडे जो सजदो पियो कंदो आहे, को पीर जो सजदो पियो कंदो आहे, को मीर जो सजदो पियो कंदो आहे, को मखलूक जो सजदो पियो कंदो आहे, को कंहिंखे पियो पूॼींदो आहे, को कंहिंखे पियो पूॼींदो आहे। रब साईं थो फरमाए वक़ाल
रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम। आओ मुझी इबादत कर, माखा गुर माखे सड़ींदो कर। मां रब तो के पाण तो चवा, पुकार मुझे सामो कंदो कर। दरख्वास्त माखे ॾींदो कर, अर्ज माखे कंदो कर। आओ सवाल माखा कंदो कर, बे का सवाल करण मां अल्लाह बर्दाश्त न कंदो मां। वैज़ा सालक इबादी अन्नी फइन्नी करीब। आओ माखा सवाल कर, जो मां अल्लाह आई तो जेवे जो वनानो अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। तो जी साजी रग भी तो खां परे आ, मां अल्लाह तो के इनका भी वेझो आ। मां के सॾ, मां के पुकार, मां खां घुर। अॼु छा आहे? या बिठाई कर सणाई, या फरीद कर खरीद, या बावल हक बेड़ा ढक, या शाह जलाल देवी पुत्र रतालाल। पुट थो वठे, आहे मथो ख़राब मुशरिक जो ना है। या शाह जलाल देवी पुत्र रतालाल, ले कुकुड़ तो दे पुत्र। या इमाम बरी खोटी कर खरी। ये अॼु जो मुसलमान आहे। हाँ, ये अॼु जो मुसलमान आहे। रसूल नबी पैगंबर रब के सरींदा आया। आओ के न यूनुस नबी आ 40 ॾींहं मच्छी जे पेट में पियो आ। उते ही रड़ थो करे 3 परदनि जे अंदरि। रात जो टाइम अलग, पानी जो पर्दो अलग, मच्छी जो पेट अलग। अल्लाह जो नबी आ, तां कंदो आ, पुकार कंदो आ। फनादा फिज़्ज़ुलुमात अल्ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़्ज़ालिमीन। हिन कैद मां कढण वारो तूं आ, 3 परदनि में ॿुधण वारो तूं आ, मुंहिंजी मदद करण वारो तूं आ। रब साईं जी रहमत मुतवजे थी वई। रब साईं खे जो सॼई अल्लाह अर्शन ते ख़ुशि थी वियो। ओ यूनुस नबी, देर न थींदई, मुंहिंजी मदद अचे थी। तुंहिंजी दाम ॿुधी आ, अल्लाह जो कसम आ। हुक्म थींदो आ मच्छी के ख़बरदार थी जाए। मुंहिंजो नबी थी, मुंहिंजो पैगंबर थी, यूनुस नबी थी। मता इन जे वार खे विंगो कयो थी, सही सलामत ॿार कढेसि। चओ सुभान अल्लाह। अबा केरु ॿुधंदो आहे? जाते जी जल न ॿुधे रब ॿुधंदो आ। जाते अबो न ॿुधे रब ॿुधंदो आ। जाते सरदार न ॿुधे रब ॿुधंदो आ। जाते रईस न ॿुधे रब ॿुधंदो आ। जाते पीर न ॿुधे रब ॿुधंदो आ। जाते मुर्शिद न ॿुधे रब ॿुधंदो आ। ओ दुनिया वारो, जाते वॾेरो न ॿुधे रब ॿुधंदो आ। जाते SP न ॿुधे रब ॿुधंदो आ। जाते DSP न ॿुधे रब ॿुधंदो आ। जाते सदर न ॿुधे रब ॿुधंदो आ। जाते वज़ीर आज़म न ॿुधे रब ॿुधंदो आ। जाते वज़ीर आला न ॿुधे रब ॿुधंदो आ। अल्लाह के यकीन सां सॾे त ॾिस। इंसान मुसलमान जो शान कहिड़ो आहे ॿुधायां? कई मुश्किल में फासे न, अॻ में पाक थी करें, बिल्कुलु तड़बड़ करे पाक कपिड़ा पाक थी करें, पहिरियों दर्जो इहो आहे त अॻ में अलाह खे अर्ज़ु करे, रबा ही तूं, हे ज़रिया आहिनि, इहे बि तूं ठाहिया आहिनि। न सही, इहा ॻाल्हि त आहे ई कोन। काॾे बाबा चए साईं
वॾेरे ॾे हे वॾो मसइलो थियो आहे मां सां वॾेरे ॾे वेंदुमि उनखे दाह ॾींदुमि हा SP ॾे वेंदुमि सरदार हे मुस्लमान अलाह वयो पोइ बि रब राम कंदो आहे अल्लाह खे सॾ रब खे पुकार इहा पंहिंजी ज़िमेदारी पूरी कर पोइ भले जेको ज़रियो आहे ठाहियो ई रब आहे पोइ हली पओ हज़रत अयूब नबी आहे बीमारी में सफ़ा वठिजी वियो आहे अबा पोइ कंहिंखे सॼाई नबीअनि जा वाक़िया आहिनि पोइ छा थो चए फिलाणा तीरा भंगीरा न अल्लाह जी ज़ात खे थो सॾु करे वअयूब इज़ नादा रब्बहु अन्नी मस्सनी अज़्ज़ुर्रु व अंत अरहमुर राहिमीन अल्लाह ॾाढो बीमार आलम सगुर ईअं बि लिखनि था हे ज़ुबाना इन बीमारी में तोखे सॾींदो हुअमि तो जो ज़िक्र तो जी याद तो जो मिठो नालो सभु ॾुखी सूर लही वेंदा बीमारी ज़ुबान खे अची वरितो आहे ओ रब करीम माफ़ी ॾे मुंहिंजी मदद कर अल्लाह मूंखे सिहत ॾे मूंखे शिफ़ा ॾे मुंहिंजी बीमारी दूर फरमाए दुनिया वारो हिते त सईदी मूसाणी शिफ़ा ॾींदो आहे लाल शाहबाद कलंदर बीमारियूं दूर कंदो आहे औलाद बि ॾींदो आहे ओ काइनात वारो वक़्त जो नबी आहे चवंदो आहे रब बीमार थी पियो आहे माफ़ी त ॾे मुंहिंजी बीमारी त दूर कर रब साईं महिरबानी फरमाई अयूब नबी जी बीमारी दूर थी वई रब साईं सिहत ता फरमाई चओ सुभान अल्लाह ये क़ुरान पाक छाजे लाइ आयो आहे इहे शयूं त तव्हां असांखे सम्झाइण आयो आहे इहे शयूं ॿुधाइण आयो आहे ताक़त जो सरचश्मो नफ़े नुक़सान जो मालिक जेकॾहिं आहे त हिकु अल्लाह जी ज़ात आहे अॼु ॿारनि क़ुरान पाक पढ़ी करे पूरो कयो आहे केॾी वॾी अल्लाह जी नेमत आहे जंहिंजे टेक ते सहारे ते सॼी दुनिया बीठी आहे केॾी नेमत आहे वॾी में वॾी चोटी जी नेमत क़ुरान पाक आहे हा 5 मक़बूल निगाहूं सम्झो था बा 5 मक़बूल निगाहूं वो निगाह कर वरी दर्द सां घुर तुझो अल्लाह से घुरण क़बूल करे उनमें अल्लाह जो क़ुरान पाक कलाम बि आहे जेके तू का हैसियत न ॾींदो आहे तू चवंदो यार बोली साहब चए छा थो क़ुरान खे वरी मां हैसियत न ॾियां हा छड़ो स्कूल कॉलेज ते ज़ोर आहे ओलमा उहे झलनि कोन था केॾा ख़र्च कयो था हा पंहिंजे बचड़े ते स्कूल ते कॉलेज जी तालीम ते ॾिसो तव्हां पंहिंजे पाण खे सां ॾिसी फ़ैसिलो कयो केॾो ज़ोर आहे अल्लाह जे क़ुरान जी तालीम ते एतिरो ज़ोर आहे पंहिंजे ॻोठ ते छड़ो नज़र कयो हे वरी एॾी हैसियत आहे क़ुरान पाक हदीस पाक में आहे फरमायई अन्नज़रु इला कलामिल्लाह अल्लाह जे क़ुरान पाक ते मोहब्बत जी नज़र सां मोहब्बत जी नज़र कर मोहब्बत जी दीद कर मोहब्बत सां ॾिसी करे अल्लाह जे क़ुरान खे रब करीम खां घुर त अल्लाह तुंहिंजो घुरण क़बूल करे उहा हे हस्ती आहे अन्नज़रु इला कलामिल्लाह अल्लाह जे कलाम ते नज़र कर वरी रब खां तलब कर रब तुंहिंजी तलब क़बूल करे चओ सुभान अल्लाह वरी फरमाए ॿी शइ अन्नज़रु इला बैतिल्लाह
काबतुल्लाह ते नज़र कर, बैतुल्लाह ते नज़र कर। फरमाइन ता पेरी नज़र पवण सा बैतुल्लाह ते काबतुल्लाह ते पेरी नज़र पवण सा जेको सवाल कयो जेका जायज़ शई घुरई रब सही कबूल करे, अल्लाह सही अता फरमाईंदो आ, रब सही कबूल कंदो आ। कि काबतुल्लाह जेको अल्लाह जे रहमतुन जो मरकज़ आ, काबतुल्लाह ते नज़र करे रब का घुर तुझो घुरण कबूल थे। ये नेमतूं आहिनि। वरी 3 नंबर में फरमाई अन-नज़रु इला ज़मज़म। चओ सुभान अल्लाह। अन-नज़रु इला ज़मज़म, ज़मज़म जो पानी जंहिंजी तारीख़ आहे हज़रत इस्माईल ज़बीहुल्लाह उन में बेकरार थींदो आहे। उन जी अम्मा हाजरा उन में बेकरार थींदी आहे, बच्चे जे लाइ बेचैन थींदी आहे, भॼंदी आहे डुकंदी आहे। काथो ढुक पाणी जो मिले मुंहिंजो सीनो ई सुकी वियो, बच्चो तड़पंदो पियो आहे, काॾो ख़ुराक अचेसि। दुनिया वारो डुकंदी पई आहे, भॼंदी पई आहे, आवाज़ ईंदो आहे अल्लाह जो कसम आहे हज़रत इस्माईल ज़बीहुल्लाह उन में परेशानी में बुख में पंहिंजा पेर नुबूवत जा हणंदो आहे, नुबूवत जा पेर हणंदो आहे, खुड़ियूं हणंदो आहे। रब साईं जी रहमत मुतवजे थी वई। अम्मा हाजरा जी बेकरारी ॾिसी करे, नंढड़े बचड़े जी बेचैनी बुख ॾिसी करे रब साईं जी रहमत सुरी आई, रब साईं जी रहमत मुतवजे थी वई। दुनिया वारो खुणिन मां पाणी निकिरी आयो, उहो ज़मज़म जो पाणी जंहिंखे हिकिड़े नबी जा पेर लॻल आहिनि, नबी जूं खुड़ियूं लॻल आहिनि। चओ सुभान अल्लाह। वरी नबी साईं फरमाईंदा आहिनि अबा साहबी खे पाणी त खणी आ, साहबी सगोरो पाणी खणी ईंदो आ, नबी साईं पीअंदा आहिनि, कुझु पाणी बचाईंदा आहिनि। नबी साईं फरमाईंदा आहिनि हे पाणी वठ, चई साईं मां पीआं, चई न। आहे तवजो साईं मुंहिंजे लाइ मां पीआं, चई न मुंहिंजी पोई उम्मत जे लाइ इहो पाणी। चओ सुभान अल्लाह। तूं त मूंखे ॾिसंदो आहे, आओ कचहरी कंदो आहे, नमाज़ूं पढ़ंदो आहे, जिहाद कंदो आहे, आओ मुंहिंजा मूंसां गॾु खाईंदो आहे। मुंहिंजी आख़िरी उम्मत हूंदी उहा ईंदी, मूंखे न ॾिसंदी, मुंहिंजी ओभर बि कोन नसीब थींदनि। हे जेको मां मोहम्मद करीम चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बचल पाणी आ न, जी कयां। नबी साईं फरमाईंदा आहिनि वञ आब ज़मज़म जे खूह में इहो पाणी हारे आ। दुनिया वारो इन आब ज़मज़म जे पाणी जी ॿिनि नबियनि सां निस्बत आ, हिकु इस्माईल ज़बीहुल्लाह सां निस्बत आ, वरी ॿी ऊची निस्बत मुहम्मद रसूलुल्लाह सां। सॼी दुनिया पाणी ढोईंदी पई आहे, टननि जा टन, क़यामत ताईं ढोईंदी रहंदी। मजाल जो आब ज़मज़म पाणी खुटे, पाणी में कर अचे, चओ न। जंहिं पाणी जी निस्बत नबी साईं सां चओ न फिटंदो न खुटंदो। ॾाढा चओ सुभान अल्लाह। न फिटंदो। पोइ जंहिं साहबा जी निस्बत नबी साईं सां आहे, न उहे साहबा बि खुटंदा न फिटंदा। माण्हू चवंदा आहिनि अबू बकर फिटी वियो, हा लालच में नबी साईं सां गॾु हो। न, पाणी नथो खुटे फिटे त साहबा काॾो फिटंदा। साहबा किराम जी बि नबी साईं सां निस्बत आहे। इहो पाणी आहे आब ज़मज़म। उन ॾे अक़ीदत सां तके करे घुर तुंहिंजो घुरण अलाह क़बूल करे। केॾियूं नेमतूं आहिनि।
ऐं हाणे वरी टे चौथे नंबर में अन्नज़ुरु इला वजहिल वालिदैन। हदीस बागा फरमाए त अबे अम्मा ते नजर कर सुबहान अल्लाह, अकीदत जी नजर कर अबे अम्मा ते, मोहब्बत जी नजर कर अबे अम्मा ते, फरमा बरदारी जी नजर कर अबे अम्मा ते। आओ फरमाए तो अबे अम्मा ते मोहब्बत जी नजर करे, रब का तलब कर तो जो घुरण रब कबूल करे। सदी गाल आया एडी हस्ती आबो अमा उनते नजर कर रहमत जी। साहबे किराम वेठा ना नबी दा फरमाए मोहब्बत जी निगाह सां अबे अम्मा दे तकींदे नजर कंदे तो के कबूल पयल हज जो सवाब मिलंदो। कबूल पयल हाणे माण्हू केॾो ख़र्च कंदा आहिनि, मोटी आया पोइ यकीन हूंदो अथनि त मुंहिंजो इहो हज क़बूल थियो। केॾियूं नेमतूं आहिनि, केॾो अल्लाह रहीम आहे। क़बूल पयल हज जो सवाब ॾींदो मां। नबी साईं ॿुधायो, रब फरमायो, आहे तवजो। नबी दा फरमाइनि क़बूल पयल हज जो सवाब। साहबे किराम साहबा जा चेहरा खुशी में चमकी पिया, लबन ते मुर्गची हुई, खुश थिन पिया। हिकिड़े साहबी हैरत में अर्ज़ कयो, चई जेकॾहिं भला 100 दफ़ा ॾिसूं नबी साईं था फरमाइनि अल्लाह जी रहमत इन खां बि घणी आहे। अबे अम्मा ॾे जे ॾींहं में 100 दफ़ा ॾिसंदे बि अल्लाह क़बूल पयल हज जो सवाब ॼण 100 हज कयई। हा नौजवान तू तो चवंदा बसि कुराड़ अबो चवणी छॾे ॾिनो आहे छोरनि। अल्लाह अबो चवणी ओ कुराड़ा हेड़े बदबख्त बेईमान चंडरा, चोटी में चोटी जो चंडरो माण्हू ॿुधायां अबे अम्मा जो नाफ़रमान अथव, वॾो चंडरो। हा वो कुराड़ी मर्द ख़बर पई, कुराड़ी जी पोइ ख़बर पवंदई। हो साहबिया न ॿुधो थी, बसि मड़े यादगिरी कयूं था। तव्हां सभु अधु मौलवी त तव्हां वेठा हो, हा कलमो नसीब नथो थिए। नबी ज़िंदा फरमाइनि वञो ॾिसी चोस बिलाल सही तू बि वञ, फलाणा तू बि वञ। कलमो पढ़नि था, ज़ुबान ते चढ़े त पढ़े न। हाय हाय हा मोटी आया चई साईं कलमो ज़ुबान ते नथो चढ़े। नबी सही त हकीम हुया, हलो तैनी जी अम्मा ॾे हलूं, हलो तैनी जी अम्मा ॾे हलूं। अथसि अम्मा चई साईं अथसि, वठी चोसि जे सफ़ा कमज़ोर आहे मां मोहम्मद पाण हलंदुमि सल्लल्लाहु। कुरारी खे चयऊं हले थी त हल न त मोहम्मद करीम तोॾे अचे ई थो। नबी जो अदब ॾिस, रहम ॾिस, ॿी पराई कुराड़ी सां तोखे मां अबे अम्मा ते रहम न अचे। चई ते घोर वञासि कुर्बान वञासि, मां कीअं तकलीफ़ ॾींदीमांसि, जेॾी तकलीफ़ ते मूंखे नबी ॾे मां पाण हलंदमि। आई लबैक वसादईक या रसूल अल्लाह, घोर थिया मां आई हाँ, सॼो हुई छा आओ अम्मा बच्चे जे बारे में अहवाल ॾे। छे मुंहिंजो निमाज़ी बच्चो थी, ॿुध ॿुध ॿुध, मुंहिंजो निमाज़ी बच्चो थी, नमाज़ी बच्चो आहे, सदको कंदड़ा, ख़ैरात कंदड़ा, जिहाद कंदड़ा, मुंहिंजो नेक बच्चो आहे, हाओ नेक पुटड़ो आहे।
अम्मा इहा ॻाल्हि नथो पुछाए पंहिंजो अहवाल ॾे तूं बचे खां राज़ी आहे अलाए न चुप थी वई चई ॿुधाए त मुंहिंजी बचे खां दिलि ख़ुशि कोन्हे छाजे करे चई मुंहिंजी ॻाल्हि खे अहमियत न ॾींदो अहमियत न ॾींदो मुंहिंजी ॻाल्हि खे वज़न ई न ॾींदो हाणे जे तूं न ॾींदो आहे अरे चुप कर कुराड़ा अथसि अबो मथो खाई वियो आहे कुराड़ी चुप कर मथो खाई वियो हाय हाय मुंहिंजी न मूंखे वज़न ॾींदो न मुंहिंजी ॻाल्हि खे वज़न ॾींदो हकीम हुयो नबी सही न चे ठीकु आहे चे काठियूं गॾु कयो छो साईं कुराड़ी चए थो काठियूं गॾु करे बाह मारियो साईं छो चई तुंहिंजे पुट खे साड़ींदासीं छाजे करे माफ़ करेसि आराम सां रवानो थिए न तुंहिंजे पुट खे साड़ींदासीं ईअं साह न निकिरंदुसि झुरी पई रोई पई चई मुंहिंजे पुट खे साड़ींदे पंहिंजे अखियुनि सां कीअं ॾिसंदमि आओ कुराड़ी चवंदी आहे साईं मां माफ़ कयोमांसि नबी साईं फरमाईंदा आहिनि भॼ बिलाल त मुंहिंजो हया थी करे दिल सां चो अथई हले न वञ बिलाल वञ सहाबी ॾिस सहाबी जो हाल अची मूंखे ॾे बिलाल साईं जो वेंदो आहे दुनिया वारो कलमे जो विरुद्ध जारी आहे ज़ुबान ते कलमो आहे अलकमो कलमो पढ़ंदो पियो आहे आओ अज़मत अबे अम्मा जी रुतबो अबे अम्मा जो वक़ार अबे अम्मा जो रब अबे अम्मा जी इज़त कराइण थो चाहे रब जो मोहम्मद अबे अम्मा जी इज़त कराइण थो चाहे भॼी करे वापसि अची करे साहबी ॿुधाईंदा आहिनि चई कलमे जो ठकाव लॻो पियो इहा थी अबो इहो थी अबो अम्मा चई मां बि जिहाद में हलंदुमि बसि आख़िरी अर्ज़ु कंदा हलो ॿियो बि मौली साहिबु पहुता मौलाना गुलशेर साहिबु हा चई मां बि जिहाद में हलंदुमि मूंखे बि वरितियूं हल अबो अथी चई सही हा अम्मा अथी चई सही हा कोयो तो ॿियो ख़िदमत जे लाइ अथनि चई सही न चईड़े पोतो जो जिहाद अबे अम्मा जी ख़िदमत में आ असां सां तूं न हल अबे अम्मा जी ख़िदमत कर तोखे जिहाद जो सवाब हिते ई मिलंदो चई वधीक माते कंहिंजो अॻा माइटनि मां मिटनि मां नबी सही था फरमाइनि अबे अम्मा मां माते वधीक कंहिंजो अॻा फरमायूं त अमर जो चई साईं भला उन खां पोइ चई अमर जो चई वरी उन खां पोइ चई पोइ बि अमर जो चौथे नंबर ते नबी सही फरमायो अबे जो पेट में खणंदी आहे पिस्तान पीआरींदी आहे पंहिंजो पघर रत पीआरींदी आहे राति जो रोई पियो आहे बेक़रार थी करे उथी आहे तूं बीमार थियो आहे तोखे अॻु में हो बीमार थी पई आहे मुंहिंजो बचिड़ो बीमार आहे तोखे अॻु में अबो अम्मा बीमार थी पिया इहे न अबो अम्मा सीनो खोले त ॾिसेनि न ईअं तोखे नज़र कोन थो अचे चई मां साईं हिननि खे वणाई न साईं मां अबे खे न वणाई मौलवी अम्मा त मूंखे लेखे ई न तूं त जंडरी जो लथल हा तूं आहे खीर जो धोतल छो नथो वणे तवज्जो ये अल्लाह जो कुरान अन्नज़रु इला वजहिल वालिदैन अबे अम्मा ते रहमत जी नज़र करे घुर त घुरण क़बूल ऐं पंजो नंबर शइ
अन्नज़ुरु इला वजहिल आलिम, वोट जंहिंखे मां वॾेरे खे ॾींदुमि, हे फिलाणे खे ॾींदुमि। मौलवी खे मुल्लनि जो सियासत सां छा चढ़ंदा उहो ई कोन, चढ़नि न चढ़नि, तूं त इस्लाम जे कानून जे लाइ वोट ॾे न। ये छो था विढ़नि, छो था लड़नि? मौला फज़ल रहमान खे कहिड़ी ज़रूरत आहे? सॼी दुनिया ई फिरंदो वरितो आहे, फिरंदो वरितो आहे क़ाइदे जमियत। जाते का कंहिंखे ॾुखियो ॾिसंदो आहे, फ़लस्तीन जा माण्हू आहिनि त वञी कतर वञी करे पहुची करे अरबनि जा अरब खई थो वञे, यार बचड़ा रोईंदा पिया अथनि। पाकिस्तान में जे वठ आहे, मदरसनि में मौलवी वेठा आहिनि, वेही पढ़ाइनि खाइनि, तूं अॻु में पाण मानी न कंदे, अॻु में मौलवी ॾे मोकिलींदे, सभु कुझु मिले नथो, पोइ छो था तड़पनि तोजे लाइ? हिन पाकिस्तान जी धरती ते मोहम्मद करीम जे दीन जे निफ़ाज़ जे लाइ उन्हनि खे कुर्सी अलाह साईं मुंड खां वठी ॾेई छॾी आहे, अहिड़ी कुर्सी जेका खसजण जी कोन्हे। तूं त कंहिं महिल कुर्सी ते कंहिं महिल फाको करे हेठि किरियो पियो आहे, हिननि खे हर वक़्तु कुर्सी आहे। मां वेठो आहियां न, ऐं हैसियत मुंहिंजी टके जी न आहे, पर थोरी का नंढड़ी संढड़ी का निस्बत आहे जेका हिन मिठड़े सां आहे, क़ुर पाक सां आहे। तूं हेठि वेठो आहे, मूंखे मथे विहारियो थी, ईअं चवंदो त मौलवी साहिबु तूं हेठि वेह, असां मथे वेहूं, पोइ वाइज़ कर। हीअ निस्बत आहे हिन जी, तूं बि निस्बत क़ाइमु कर न, जीअं मां मथे आहे न तूं बि मथे थींदे। हा, हे हिनखे वॾी सुञाण आहे। अब्बा पोइ फरमाए था अन नज़र इला वजहिल आलिम, आलिम ते नज़र कर। हा, हे ॾिसंदो मुला थो अचे, मुला भले तव्हांजी कहिड़ी चोरी कई आहे असां? हा, निकाह ते असांखे सॼो, जनाज़े ते असांखे सॼो, ख़तम ते असांखे सॼो, ॿारड़ा मासूमड़ा क़ुर पाक पढ़ण जे लाइ असां ॾे छॾियो, बाक़ी हे असांजो हक़ कोन्हे। बसि मुला माना छड़ो कमाई जी मशीन आहे, सभु उन खां तव्हां कमु वठो। आलमनि खे वोट ॾे, शरीयत जे करे ॾींदे, छाजे करे ॾींदे? हे साईं नाली पटे वाली, नाली मिलंदी, हलो बाबा पटे वाली मिलंदी मुंहिंजे पुटड़े खे, पोइ त भाउ तोखे जन्नत तुंहिंजे लाइ मां सम्झां थो लिखिजी वई। हा साईं, तोखे नाली मिली, पटे वाली मिली, वॾेरो नाराज़ थींदो। आलम खे वोट न ॾिनुई, क़ुर पाक ते हथ आहे, उहो क़ुर पाक जे निफ़ाज़ जे लाइ तोखे वोट घुरे थो, उनखे वोट न ॾींदुई अर्शनि वारो अलाह, रोज़े वारो मुहम्मद नाराज़ थींदुई। वॾेरो नाराज़ थींदो, क़बर में गॾु हलंदी, हिकिड़ो आख़िरत में फ़ैसिलो थींदो। अलाह से फरमाईंदो हिनखे जहन्नम ॾे मोकिलियो, पोइ वेंदो, पोइ सॾु कंदो अलाह से का भला दुनिया में माण्हू ॾिठई पर भलो कहिड़ो लॻुई? जंहिंजी सच पुछे, तूं त सीननि जा राज़ ॼाणींदो आहे, वॾेरा सॾेरा आफ़िर सभु ॾिठमि पर भलो मूंखे आलिम लॻंदो। त सुभान अल्लाह, हा चयो सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह, आलिम लॻंदो, जे वञ जन्नत में, मुंहिंजे हिन इल्म जे करे भलो लॻुई न, वञ। पोइ कंहिंखे वोट ॾींदव? चओ हथ खणो, हथ खणी मथे आओ, क़ुर खे वोट। केरु क़बर में तोसां मासां हलंदा? पाण क़बर सां निभाईंदे, क़बर पीरे पाएमाल कंदई जीअं सरह मंझि गाणे, वाह तमा वाखा करे निकिरंदई जेका तन पीअई हई माणे, पोइ पुॼाणा पाणे सचूं कंदे सैयद चवेई, मौत बरहका पखियुनि पोखी पोख, पर पाण हुया परदेसी, लॻी अहिड़ी हीर जो पकल पोखी छॾे हलिया विया। न झूनी थी ज़मीन न झूनो थियो सिज, बनीअ मथां बिज इहे हारींदड़ ई हलिया विया।
जीअण कारण जे ॾींहुं मूं वॾा कया हुअसि कुराड़े खे बीमार शल न थिए कुराड़ो चवंदो भले डॉक्टर ॾे खणी हल तोणे जो दुनिया सदमा ॾींदी आहे पोइ बि मिठी आहे दुनिया ॾुख ॾींदी आहे पोइ बि मिठी आहे दुनिया धिकारींदी आहे पोइ बि मिठी आहे दुनिया केॾी तकलीफ़ ॾींदी आहे पोइ बि मिठी आहे दुनिया खून जा घोड़ा रोईंदी आहे पोइ बि मिठी आहे पोइ बि कुराड़ो चए थो न भले डॉक्टर ॾे खणी हलो टाइम जॾहिं अची करे पूरो थियो आहे भलो डॉक्टर छा कंदो आओ बर्तानिया जी मलका हुई मरे पई आओ चए पई जेको मुंहिंजे हयाती जो 1 मिंट बचाईंदो लख रुपयो मिंट जो ॾींदीमांसि लख रुपयो मिंट जो ॾींदीमांसि दुनिया जा तबीब अची विया हकीम अची विया हो चवंदो आहे तोते मौत ईंदो हकीम चवंदा आहिनि बची पए लख रुपयो मिले दुनिया वारो जॾहिं टाइम पूरो थींदो आहे बाप केरु न बचाईंदो आओ 1 लख जो जे लाइ चवंदी आहे मिंट जो लख रुपयो वठो लेकिन मौत अची वियो आओ बादशाह बंगलो माल ठारायो अथई घुमण पियो वेंदो आहे दोस्त चवंदा आहिनि ईअं छाजे लाइ फंक्शन थिए फंक्शन रखिजी वियो बंगले जो इफ़्तिताह थींदो आहे सोनो तख़्त आहे सोनो ताज पाए करे तख़्त ते बादशाह वेठो आहे महफ़िल हलंदी पई आहे जशन हलंदो पियो आहे दुनिया जी मस्ती आहे जीअं तोखे मूंखे पैसे जी मस्ती हूंदी आहे फसल लथो नाहे जहिड़ो आयो नाहे पैसे जी मस्ती आहे न खुटे कीअं घरवारी खे छो ॾियां बचड़नि खे छो ॾियां घरवारी जो त हक़ ई कोन्हे न बा जो उनखे माण्हू पैसो पाई ॾे है न उन वीचारी जो कहिड़ो हक़ आहे हो तुंहिंजी बोरचाणी आहे तुंहिंजी धोबियाणी आहे तुंहिंजे बचनि जी न आहे वती सॼी ज़िंदगी वीचारी रोईंदी मूंखे मुड़ुसु न ॾींदो आहे मुड़ुसु इहो ॿुॾे त भलो अथसि हा सॼी उमिरि रोईंदी वती बचनि जी माउ तुंहिंजी बोरचाणी तुंहिंजी धोबियाणी तुंहिंजे घर जी मुहाफ़िज़ निगरान दोस्तनि ते लख लुटाईंदो घर ख़र्चो न ॾींदो हाँ वरी ज़ोर इहो हूंदुसि त कमाई तूं लाबारो बि तूं कर कणिक जो सारनि जो फुटनि जो सॼो कुझु कमाए अन्न वग़ैरह घर में ईंदो तूं कमाए तूं महिनत कर मां वेही खावां पोइ छापर वटे होटल ते पोइ जंग ते चाढ़े करे पोइ मुड़ुसि माण्हू थी करे वेही रहा हाणे तूं ग़ैरत खे मां तोखे सलाम कयां हे हाल आहे मुस्लमान जो तवजो कहिड़ी ॻाल्हि कयमि पए आहे यादि हले काथो मोटियुमि बादशाह वारी हाणे मुंहिंजो पुटु आहे हिनखे यादि आहे तवजो आहे न वेठो आहे दरवाज़ो खड़कियो ॾाढो दरवाज़ो खड़कियो बादशाह चवंदो आहे कहिड़ा बदतमीज़ बादशाहनि जा एॾा ॾाढा बि दरवाज़ा खड़काईंदा आहिनि छा दरबान खे चवंदो आहे वञ ॾिसेसि हिसाब वठेसि दरबान भॻो वेंदो आहे वञे त कुराड़ो आहे मां वांगुरु दरवाज़ो लठ अथसि हथ में दरवाज़ो खड़काईंदो पियो आहे तोखे कुराड़ो न चवां मथां कावड़िजी वञे मां वांगुरु कुराड़ो के माण्हू अथव चिड़ चाचो छो चई मां तोखे चाचो थो लॻां हा मूंखे कुराड़ो छो चई हा कुराड़ो को मेणो त कोन्हे तवजो दरबान वञी करे हक़ल कंदो आहे छो थो ईअं भला बादशाहनि जा दर ईअं खड़काइबा आहिनि छा थधो थी कुराड़ो चएसि थो बादशाह खे चओ मलकुल मौत आयो थी हा चएसि
मलकुल मौत आयो थी तोखां ज़रूर पुछंदो केरु हो दरवाज़े ते चेस मलकुल मौत आयो थी इज़राइल अलैहिस्सलाम आयो थी दरबान मदहोशी में वठी करे भजंदो आ बादशाह चई केरा चई कुराड़ो आ चवंदो आ मां मलकुल मौत आ चई इहो ई हूंदो बादशाह जो एक पघर लहे ॿियो चढ़े मिनत पियो कंदो आहे दरबान खे बहाने सां मोटाएसि न बहाने सां वापसि त करेसि कुझु मोहलत मिली वञे वानफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ले अन यातिया अहदकुमुल मौत फयक़ूल रब्बि लौला अख़रतनी इला अजलिन क़रीब फ़अस्सद्दक़ वअकुम मिनस्सालिहीन वलन युअख़्खिरल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा वल्लाहु ख़बीरुम बिमा तामलून जॾहिं मौत ईंदो आहे ख़ाली न मोटंदो आहे तॾहिं रब चयो न त अॻु में मौत जे अचण खां अॻु में तयारी करे वठि नमाज़ पढ़ी वठि ने सदको करे वठि ख़ैर करे वठि नेकियूं करे वठि मौत जे अचण खां अॻु में पोइ का शइ न थींदई हा पोइ अलाह वारो तूं फरमाए आख़िरी अर्ज़ु कया जीअण कारण जे ॾींहं मूं वॾा कया वसि न हली हिकमत हकीमनि जी न की ॾाहनि संदा ॾस उठ बि वेंदो ओॾां जेॾां गोनवनि गस तन कमाणनि जा कस लथा कीन आशिक़ अब्दुल लतीफ़ चए घोड़ाड़े घोड़ा करे निकिरंदे रोई धड़ धड़ींदई धूड़ में हू तख़्ते ते धोई लाहींदई लिंगन तां आशिक़ अब्दुल लतीफ़ चए या लिबास वारी लोई अॻियां रावल बि घुरंदई रोकड़ो जेका ॾिनी हूंदई ॾोई कम ईंदुई सोई पोयों माल पराओ थी अबा चवण वारो सच थो चए या न वारस ॿधंदई वात खे जीअं छिके ॿधजे फट मथो पिया कंदा मंझंदि थी वई मैयत खे यार कयो झट झट अम्मा आहे न छल न रड़ ॿुधे रस्ते में दग में पंहिंजे बचड़े जी पेरनि में जुती बि न पईंदी भॼी वञी पहुचंदी अलाए छा आहे मुंहिंजे बचे खे उहा अम्मा बि चवंदी छो मुंहिंजो बचो रखियो वेठाओ छाजे करे अञा ताईं पियो आहे छो नथा खणोसि सॼी ज़िंदगी घर में रहियो हाणे हिकिड़े सेकंड जो बि हक़ न अथसि अबे जूं हक़ला बच्चनि जूं हक़ला ॿाहिरनि जूं हक़ला घरवारी जूं हक़ला छो मुंहिंजो मुड़ुसु पियो आहे छाजे लाइ रखियूं वेठा छो नथा खणोसि आओ की न वारिस ॿधंदे वात खे जीअं छिके ॿधजे फट मथों पिया कंदा मंझंदि थी वई मैयत खे यार कयो झट झट पोइ सुमारे सिधो कंदई ॿेली पोइ खणी हलंदई खट आशिक़ अब्दुल लतीफ़ चए मथों वराए लट पोयों वरसो वंडींदई वाट ते पूरे ईंदा उते तूं ॼाण तुंहिंजो अलाह ॼाणे है न भाउ ॿियूं सभु शयूं मोटी ईंदियूं वारिस बि मोटी वेंदा माल बि खट खटोलो मोटी वेंदो अमल तोसां गॾु हलंदा पोइ भला हुजनी या बुरा हुजनी उहे गॾु हलंदा अलाह जे क़ुर पाक सां तालुक़ु रख हे वॾी अलाह जी नेमत आहे चवनि था त चइनि आवाज़नि ते अलाह जो अज़ाब टरी वेंदो आहे क़दुरु कोन्हे अल्लाह जे क़ुर जो जंहिंजे टेक ते सॼो जान बीठो आहे आज़ानुल मुअज़्ज़िन जी आज़ान सां जॾहिं बांगो बांग ॾींदो आहे आख़िरी अर्ज़ु कयां मुअज़्ज़िन आज़ान ॾींदो आहे दुनिया वारो आयल अज़ाब अल्लाह जो आज़ान जे करे टरी वेंदो आहे सम्झो था अज़ाब टरी वेंदो है न हिन खे मजाल जो आज़ान अल्लाह जे सॾ ते मस्जिद में अचे मौज़िन जी आज़ान सां आयल अज़ाब टरी वेंदो आहे चओ सुभान अल्लाह वरी ॿिए नंबर में हा
मुजाहिद जी तकबीर सा चओ सुभान अल्लाह। मैदान जिहाद में मुजाहिद बीठो आहे, अल्लाह जे दीन जी सरबुलंदी जे लाइ विढ़ंदो बीठो आहे। छा जे लाइ? अल्लाह जे दीन जे लाइ। छा लाइ विढ़े थो? तो मां वांगुरु न पंहिंजो पाण में पैसे ते थोरी ॻाल्हि ते न। सहाबा अल्लाह जे दीन जे लाइ विढ़ंदा हुआ, पाण में यारियूं हूंदियूं आहिनि, मुहबत हूंदी हुयनि। पोते मैदान में बीही करे सिर तिरी ते रखी करे चई तकबीर जो नारो हणंदो आहे। दुनिया वारो रब साईं फरमाईंदो आहे फ़रिश्तो आयल अज़ाब टारियो मुजाहिद जी तकबीर सां। अब वो तकबीर हणी ॾेखारियो। हणण जो इहो हाल आहे त जवाब जो छा हाल हूंदो? इन सां अल्लाह जो आयल अज़ाब। वरी हज जे मौक़े ते तवज्जो ॻाल्हियूं नोट कर। हज जे मौक़े ते हाजी तलबिया पढ़ंदो आहे लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक 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 अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक। जॾहिं हज जे मौक़े ते हाजी सगोरो या ज़रब हणंदो आहे, दुनिया वारो मिना जे मैदान ॾे हली पवंदो आहे। रब साईं फरमाईंदो आहे फ़रिश्तो आयल अज़ाब टारियो। अल्लाह जो नालो आहे न। ये टे शयूं थियूं। आख़िरी चौथी तवज्जो आहे न, चौथी आख़िरी जॾहिं अल्लाह जे क़ुरान पाक जी तिलावत थींदी आहे। तवज्जो कयो बेली, तवज्जो। जॾहिं अल्लाह जे क़ुरान पाक जी तिलावत थींदी आहे चओ सुभान अल्लाह। अब रात जो नौजवान अधरात ते कंदा आहिनि न तिलावत मोबाइल ते क़ुरान जी अधरात ते कंदा आहिनि है न। अधरात ताईं सॼी राति मोबाइल ॾिसंदा, 5 मिंट क़ुरान पाक न पढ़ंदा। केॾो रोइण जो मक़ाम आहे। फरमाए त जॾहिं अल्लाह जे क़ुरान पाक जी तिलावत थींदी आहे, तालिबा न हे मदरसो अथव न भर में तालिबा, सर्दी में असुर जो उथंदो आहे, गरम बिस्तरो तालिब छॾींदो आहे, नंढड़ो छॾींदो आहे, अबो बि गॾु न अथसि, अम्मा बि न अथसि। ईअं यतीमनि वांगुरु लावारसनि वांगुरु मदरसे में पाण उथंदो आहे। उस्ताद उथारींदो आहे, ॾकी ॾकी करे उथंदो आहे। तालिब मदरसे जो बिस्तरो छॾींदो आहे। अबे जी बि नज़र न आहे, अम्मा जी बि नज़र न आहे। थधिड़े पाणी सां वज़ू कंदो आहे, ॾकी ॾकी अची करे क़ुरान पाक पढ़ंदो आहे। क़ुरान पाक खणंदो आहे, खणी करे पढ़ंदो आहे, खोले करे पढ़ंदो आहे। दुनिया वारो तूं त निंड पियो आहे, मां त निंड पियो आहे, वॾेरो निंड में आहे। हा हिन शख़्स सॼी राति गुनाहनि में शराब पींदे गुज़ारे निंड पियो आहे। को कहिड़े गुनाह में, हाणे जॾहिं तालिबड़ो जागी पियो आहे, दुनिया निंड पई आहे, क़ुरान पाक जी तिलावत कंदो आहे। रब साईं फरमाईंदो आहे फ़रिश्तो आयल अज़ाब तालिब जी तिलावत ते टारियो। घरनि में तिलावत कंदो न कंदो? कंदा क्यों? 5 मिंट क़ुरान पाक खे ॾियो ऐं 10 मिंट नमाज़ खे ॾियो। मुस्लमान हो भेणा, सही तो चवां बा? दुआ के अल्लाह से अमल की तौफीक अता फरमाए। राहे वफा में बढ़ता जा, क़ुर्ब के ज़ीने चढ़ता जा, शौक़ से हर दम पढ़ता जा। चौ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। जो वो चाहे सोई हो,
दुख में उसके आगे रो। मिन्नत कर दामन फैला चौला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। हुक्म उसी का उसका राज, हम सब हैं उसके मोहताज। हो कोई शाह के कोई गदा चौला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। झूठी दुनिया से मुंह मोड़, रब से अपना रिश्ता जोड़। कोई नहीं है उसके सिवा चौला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। गौर से सुन मेरे भाई, शिरक है दोज़ख की खाई, दरवाज़ा है जन्नत का चौला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। गैरों से तू मांग न भीख, कोई नहीं है रे उसका शरीक। तू मंगता है वो दाता चौला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। गीलानी क्या डरना है, आखिर एक दिन मरना है। खुल के ये पैगाम सुना चौला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। चौ मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ज़िंदगी बाकी, मुलाकात बाकी। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।